नाज़रीन अहम खबर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ डॉलर जे अघ में मुसलसल इज़ाफ़े जो नोटिस वठंदे अॼु मुआशी सूरतहाल ते इजलास तलब करे वरितो आहे। जी नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। इजलास में नाणे खाते ऐं FBR जा अमलदार शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म खे मुआशी सूरतहाल इंपोर्ट ऐं एक्सपोर्ट जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। जी नाज़रीन ज़रियनि मौजिब वज़ीर आज़म मुल्क जी मुआशी सूरतहाल ते क़ौम खे ख़िताब करण जो बि फ़ैसिलो कयो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ डॉलर जे अघ में मुसलसल इज़ाफ़े जो नोटिस वठंदे अॼु मुआशी सूरतहाल ते इजलास तलब करे वरितो आहे। नाज़रीन अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। इजलास में नाणे खाते ऐं FBR जा अमलदार शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म खे मुआशी सूरतहाल इंपोर्ट ऐं एक्सपोर्ट जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रियनि मौजिब वज़ीर आज़म मुल्क जी मुआशी सूरतहाल ते क़ौम खे ख़िताब करण जो बि फ़ैसिलो कयो आहे।